पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जियालन जो पार्टी जी क़ियादत खिलाफ प्ले कार्ड खणी प्रेस क्लब टंडो जाम ते एहतजाज। अपडेट कयूं पिया कि टंडो जाम खां जिते HRJD न्यूज़ जी रिपोर्टर मुंसिफ अहमद तालपुर मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जियालन जो पार्टी क़ियादत जे खिलाफ प्ले कार्ड खणी प्रेस क्लब टंडो जाम ते एहतजाज। विलेज सूबो खान मक्सी जे PPP जे कारकुन जे चवण मुताबिक़ 2004 में आसिफ ज़रदारी जे इस्तक़बाल लाइ लाहौर जेल काटे तक जी पार्टी वारनि हर तरह खां नज़रअंदाज कयो। पार्टी जी तरफ़ां पुराणनि ऐं क़ुर्बानी ॾींदड़ कारकुन खे उहिदनि ऐं नौकरियुनि में बिल्कुलु नज़रअंदाज करे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे नवाज़ियो वियो। एहतजाज कंदड़नि बशीर अहमद मक्सी, मोहम्मद हनीफ मक्सी, रसूल बख्श मक्सी, आसिफ मक्सी, मुमताज़ मक्सी, वारिस मक्सी, ज़ाहिद मक्सी, यार मोहम्मद मक्सी, बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सैयद मुराद अली शाह पार्टी जी आला क़यादत खे अपील कई त क़ुर्बानी ॾींदड़ कारकुन सां इंसाफ़ कयो वञे। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।